सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तो जेको असांजे घर जो असांजे माहौल जो जेको उबतो असर आहे वो सिर्फ़ असां हिकिड़े जी ग़लती जे करे कोई हिकिड़ो माण्हू ग़लति हूंदो आहे सभु कुझु ग़लति थी वेंदो। कॾहिं कोई वॾी ग़लती कंदो आहे, कॾहिं को ॿार ग़लती कंदो आहे, अजायो सभु कुझु उॾाए छॾींदो, ग़लति पासे वेंदो, तंहिंजो सभु कुझु ख़तमु थी वेंदो। पर जॾहिं उन सचे साईं जी रहमतुनि में ईंदा वो थोड़ो थोड़ो पंहिंजे पाण खे सही लाइन ते खणी ईंदा आहियूं, असांजो सभु कुझु बहितर थी वेंदो। छाकाणि त उते उहो शंख वॼंदो आहे, नाद वॼंदो आहे, हक़ीक़त में असांखे जाॻाए रखंदो आहे, असांखे सम्झंदो आहे असां अकेला खायूं, असां बि टेंशन में हूंदासीं, असांजो घर बि परेशान हूंदो, असां ओतिरे ख़र्च खां घटि में सिर्फ़ु पंहिंजे ॿारनि सां गॾु खायूं, असांजो चहिरो बि बहकंदो आहे, असांजो घर बि मुरकंदो आहे, सदाईं ख़ुशंदो आहे, असांजो जीवन बहकी उथंदो आहे। तंहिंजे करे थोरी सी असांखे हल्की चेंज करणी पवंदी आहे, ॿियो कुझु बि न हूंदो। असांजे घर में हूंदो सभु कुझु, असां वटि हूंदो सभु कुझु आहे, सिर्फ़ु असांजो इस्तेमालु छा आहे। असां उन सचे साईं जी रहमतुनि में वेंदा आहियूं, हर रोज़ असां हिकु धाम शुरू थियो आहे, ईंदा आहियूं, या हाणे चालीहो कयूं, सभु कुझु हलियो पए। असां ॾिसंदासीं जेतिरो टाइम असां हिते हुयासीं, अगरि हिते न हुजूं ॿाहिरि हुजूं, असां कुझु खाधे पीते में हूंदासीं, कंहिंजी गिला कंदासीं, कंहिंजी शिकायत कंदासीं, कंहिंजी मज़ाक उॾाईंदासीं, कंहिंजी इज़त उछालींदासीं, ग़लति पासे वेंदासीं। पर जॾहिं उहो थोरो टाइम बचाए करे असां हेॾे आयासीं त पोइ हिकु असां गिला, अजाई पचार, अजाई ॻाल्हि, अजाई घुमण खां छुटियासीं, ऐं ॿी चीज़ न सिर्फ़ु ज़ीरो थियासीं, हिते अची करे मालिक में आयासीं, नेम ध्यानु सिमरन शेवा सत्संग सभु कुझु हुयोसीं, पोइ असांखे एतिरो पॉज़िटिव करे छॾियो कि असांखे नेगेटिव थी निकिरी करे पॉज़िटिव थी वियासीं। असां गिला जी जॻह ते मालिक जी रहमत खे यादि कयोसीं, असांजो चहिरो सदाईं प्यार ऐं मोहबत सां बहकंदो रहंदो। असांजी उथी वेठी हुजे, असांजा ख़र्चा हुजनि, असांजो अंदाज़ हुजे, असांजो तौर तरीक़ो हुजे, असांजो सभु कुझु बदिलजी वियो। असां साॻियूं असां ॿारनि खे कुझु ग़लति सेखारियूं या सही सेखारियूं, ॿार सॼी पूरी ज़िंदगी उन चीज़ खे असांखे वापसि करे ॾींदा। असांजा ॿार ईअं हूंदा आहिनि जीअं असां पाण असां पंहिंजी ज़िंदगी में जेतिरो टाइम, जेतिरा साल पंहिंजे बचपन जी ख़ुशी जा ॾींदासीं, ओतिरो ई असांखे पंहिंजी ज़िंदगी पूरी ज़िंदगी मोटाए करे ॾींदी आहे। असां ॾिसंदासीं, असां पंहिंजी पढ़ाई खे ॾिसूं, जेकॾहिं असां प्राइमरी पढ़ंदासीं, असां पंहिंजी ख़ुशी जा 5 साल ॾिनासीं, असां प्राइमरी पढ़ाई कईसीं, मथे असां न पढ़ियासीं, त 100 साल ताईं ज़िंदा रहूं, असांजी सोच ऐं असांजा अमल, असांजी एजुकेशन प्राइमरी वारी रहंदी। जेकॾहिं असां पंहिंजी ज़िंदगी जा 10 साल पढ़ाई खे ॾिनासीं, त असां पूरी ज़िंदगी मैट्रिक पास कंदासीं। असांजी सोच, असांजा सर्टिफिकेट, असांजा अमल, असांजो स्टेटस ओड़ो रहंदो। जेकॾहिं असां पंहिंजी ज़िंदगी जा 14 खां 20 साल ॾिनासीं, त पोइ असां पूरी ज़िंदगी पोस्ट ग्रेजुएट या ग्रेजुएट रहंदासीं। जेतिरा शुरूआती साल असां ॾिनासीं, उहो जेसि ताईं ज़िंदा हूंदासीं
असांजो स्टेटस, असांजी उथी वेठी तौर तरीक़ो, ॻाल्हाइण अंदाज़, सोच अमल, सभु कुझु असांखे पूरी ज़िंदगी वापसि करे ॾींदो। पहिरियां साल असां जेके ॾींदासीं पूरी ज़िंदगी असांखे ओतिरो ई ॾींदो। साॻिए नमूने असां पंहिंजी ज़िंदगी जे ॿारनि खे जेतिरो वक़्तु शुरू में उन सचे साईं जी रहमत में आंदोसीं, उनखे गुण इख़लाक़ किरदार जेके मिलिया, जेके संस्कार उनखे जेके शुरू में मिलिया, तो हमेशह असांजा ॿार गुणवान ऐं संस्कार हूंदा। पूरी ज़िंदगी असांखे इज़त, शान, मान, बहितरी ऐं ख़ुशी ऐं ख़ुशहाली सदाई वापसि करे ॾींदा। उनजो चहिरो सदाई महकंदो रहंदो, सदाई ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहंदो।